इश्क कीअं थो लॻे, कूड़ा इश्क न खपनि। वेठो आहे भले मखणो बि, अॼु मोबाइल लॻी पई आहे भाई, मां त चवंदो आहियां बंदि करे छॾ। भले मूवीअ में ॾिसंदा हूंदा टीवीअ में, मां घणे भाङे चवंदो आहियां पैसा न त घणे भाङे को मां पंहिंजी मिसाल ॻाल्हि ॿधी पकड़ोड़ा खे अॼु चवां भाई हिते मां आहियां, अलाए कीअं मुलाक़ात सूमर ॾींहुं थी। हे इश्क वॾो हुयो, काॾे जो काॾे हिते त पहुतासीं। वरी कुदरत साईं जी काॾे मां जूनागढ़ सोरठ वंथली उते हुआसीं त तॾहिं बि उन यार जी यादगिरी आहे। माना कोई चिठीअ में लिखी मोकिलियो भॻत पलव, मां पलव इहे सुबुह पाए बा हाणे पाए बन छा, इहे नोट रखो पाण वटि। न त घणे भाॻे मखणा फ़ोन कंदा आहिनि, साईं हिते अॼु मुंहिंजी तबियत ठीकु न आहे, हाणे साईं ॿिए कंहिं प्रोग्राम ॿोलियो, 20,000 मथे मिलंदा। भाई साहब सच चवण खां मां बि न ॾिजंदो आहियां, केरु बि हुजे भले। छा थींदो आहे, माया ईंदी आहे कमु, माया अचणी वञणी कहिड़े कहिड़े बा, कंहिंजी खणी विया चोर त कंहिंजी सारे बहाए, अरे कंहिंजी दॿी धूर में त कंहिंजी राजा खा, सफली तॾहिं थी न जेकी साईं जे नाले, छो त आहे शेवा कनि। पर भगत साहब अॼु सभु माया जे कढ ई लॻा पिया आहिनि। उहे जेके लॻनि नी भाई साहब, असांखे, मां बि भाई साहब आहियां। भाई साहब हिकिड़ी ॻाल्हि आहे, जॻह असीं आहियूं, हे त भॻत बणायो त असांजे घनश्याम, जंहिंजे सदके त सॼो हे फॉरेन था घुमूं, हिंदुस्तान था घुमूं, त हे वरसी छो आहे? हा हा रे रे राम, सभु हिकु तारी त हलायो। भाई भगत साहब खे ईअं न छॾींदासीं, अहिड़ो सुहिणो कलाकार सचमुच भाॻनि वारा आहियूं जो अहिड़ो कलाकार अची करे अमर जे दर ते अहिड़ा सुहिणा कलाम, मां वरी थो चवां पियो, हे आहिनि त असांजी सिंधियत अथव, हे आहिनि त असांजो कुझु नई जनरेशन खे जेको ॻायूं शायदि उहा ॼाण बि कोन हूंदी। उन कारण जा हेड़ा वॼाइण वारा, हेड़ा ॻाइण वारा, त सच करे जेकॾहिं चऊं त अनमोल रत्न अथव असांजे सिंधी समाज जा। हिननि खे संभालियो, हिननि खे सांडियो, ऐं जीअं चयूं सभु पैसे जे पुठियां कोन, इहा बि हक़ीक़त आहे। असांजो दादा होलाराम हुजे त इश्क इश्क खे जीअं ॻोल्हे थो लहे पियो, तीअं अची करे हिते इकट्ठा था थियूं। तव्हां ॻायो बि, ऐं हिननि माताउनि जी कुझु असां सेवा बि कंदा हलूं। हे भॼन चवां इन खां पोइ वरसाहे थी, क्या बात है, हे अमर जो नालो माता रुक्मणी देवी। शुत वरसाहे थी वरसियमा, माता रुक्मणी देवी प्यारी तारी, वरसाहे थी वरसियमा, माता रुक्मणी देवी प्यारी, साहे थी वरसियमा, माता रुक्मणी देवी प्यारी। ओ शाहन जी शाह आहे, शाहन जी शाह आहे, शाहन जी शाह
रे रे रा प्यार करे पंहिंजे भोलानाथ सां माती तो बादशाही प्यार करे पंहिंजे भोलानाथ सां माती तो बादशाही भक्ति तुझी अमरवा भक्ति तुझी अमरवा जाने तो जग सारो वरसाहे तिवरी अमा माता रुक्मणी देवी प्यारी वरसाए वरसिया माता रुक्मणी देवी प्यारी आए वरसाहे तिवरी अमा माता रुक्मणी देवी प्यारी वरसाए वरसिया माता रुक्मणी देवी ओ शाहन जी शाह आए शान की शान भजलवा जल जो भंडारो वरसाहे तिवरी अमा माता रुक्मणी देवी प्यारी वरसाए तिवरी अमा माता रुक्मणी देवी प्यारी भाई ताड़ियों हराया करे बोल माता रुक्मणी देवी की जलन सी कीनो नक उल्लास नगर याद आई साॻियो समागम संतन जो भगतन मौज मचाई साॻियो समागम संतन जो भगतन मौज मचाई साधो समागम संतन जो भगतन मौज मचाई भाई आए ना साॻियो समागम संतन जो भगतन मौज मचाई साधो समागम संतन जो भगतन मौज मचाई मशहूर आए हर हंदी मशहूर आए हर हंदी माता सिंधुड़ी अवारी वरसाए वरसिया माता रुक्मणी देवी प्यारी वरसाए वरसिया माता रुक्मणी देवी प्यारी ओ शाहन जी शाह आए शान की शान जलवा जल जो भंडारो वरसाए वरसिया माता रुक्मणी देवी प्यारी वरसाए वरसिया माता रुक्मणी देवी प्यारी भाई हम केड़ी क्या- वर्दी हा गाजो यो हे हकी थोड़ो पुछे रोएबो उन्हीअ जे अॻियां आहे जेको ॻोढ़ा बि उगे दादा साईं हाणे जे अंधे जे अॻियां रोइण त मां पंहिंजो अखियुनि जो नूर न विञाईंदो वाह वाह हाँ? त ही वेठा आहिनि निशानियूं हे बल्ब ॿरे थो दीपक हे बल्ब ॿरे थो इहो फ्यूज़ थी वञे वरी ॿियो लॻाए ॿरंदो हिते ॿरंदो भगत थोरो ध्यानु खपे उहो बि फ्यूज़ थी वञे वरी ॿियो लॻाईंदासीं वरी बि ॿरंदो होॾां मीटर कनेक्शन क़ाइमु आहे हे गदियूं क़ाइमु आहिनि उन जूं निशानियूं इहे क्या बात आहिनि क्या बात तारी ताला इहे कंजूसी हाँ? छो था चऊं त प्यारो दीपक लाल बि नूरानी नूर आहे प्यारो नरेश लाल भी नूरानी नूर आहे
વરસાય તે વરસિયામાં માતા રૂકમણી દેવીયા વરસાય વરસિયામાં માતા રૂકમણી જય। भाई साहब भाई साहब हेड़ा संत हेड़ा महापुरुष दरवेश असांजा भाई साहब संत असांजा मामा श्री टीसी ठारवाणी साहब अमा जे हूंद में अमा सां गॾु जेकॾहिं अचनि सचपच असां नाची जे भुलिजऊं था पिया पर कीअं हे आशीर्वाद रखण अचनि था इहा ख़ुशबू कंहिंजी आहे उन अमर जी ख़ुशबू त छो नथी वरताए साईं मुंहिंजा हे सोरठ गाए त साईं कवर आहे। दीपक भाई या मुझी फरमाइश दवन भाई साहब सोरठ थोरो हिकिड़ो शांतीअ दान अरे भाई भाई थोरो सभई महिरबानी करे वियो। सोरठ गाए त साईं कवर आहे थोरो शांतीअ दान भाऊ थोड़ो शांति जो दान दियो हे ॾाढो सुहिणी शइ था ॿुधो तव्हां कननि में बाक़ाइदा अमृत वेंदो तव्हांजे भाई साहब ध्यान सां ॿुधो हे हक़ी ॻाल्हि कल्ह जी ॻाल्हि आहे। साईं मनवल आहे साईं अमरावती साईं कंवराम जा पर पोटा साईं जन ॾाढा तक बीमार आहे। राजेश लाल बोलगे भगत साहब पलो पायो मां साईं असांखे केॾी ताक़त आहे चई न भगतनि में भॻवान आहे। मां चयो रुख मुंहिंजे साईं ते सोरठ गाए त साईं कंवर आहे। अॼु सोरठ काठी आहे जूनागढ़ 9999 ॾाका अॼु बि मोट सोरठ वंथली हाणे जिते जूनागढ़ करे आया गिरनार 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 अरे भाई सोरठ चवई मंगता तो तभी झल पवंदम बेली बहुत इन बेचारी जे वर मां
मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधो मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधो हाँ मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधो यही मिलन दा लागी मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधु यही मिलन रमेश लाल न मां बंद कंदो मां ताई निश जन्म हीरो हाथ न आवसी मां निश जन्म कीअं मिलंदो आहे मिलना हो वही तो मिलोड़े भाई साधो यही मिलन भाई साहब जे टीवी में ध्यान हूंदो भाभी खीर गैस ते हूंदो त खीर हारजी पूरो थी वेंदो भाई साहब दीपक कुमार फ़क़ीरनि कंहिंसां इश्क रखियो हिकु साईं जे नाले त तारी थाला महादेव नाले हिकिड़ो भॼन तंहिंखां पोइ बाबा ॿियनि जा प्रोग्राम आहे साईं बिल्कुलु अहिड़ियूं मूर्तियूं आयूं आहिनि भाई ज़ोरदार तारियूं असांजे दादा ठारवाणी साहिब लाइ टीवीअ में जॾहिं कार्यक्रम ॾिसंदी हुई अमां अख़बार हिकिड़ी निकिरंदी हुई हुन में जंहिंमहिल अमां पढ़ंदी हुई के शख़्सियतूं अमां खे ॾाढो दिलि सां वणंदियूं हुयूं जीअं R.R. पाटिल साहिब ॾाढो वणंदो आहे उहो बि वरी अमां जे दर ते अचे जॾहिं अचे हिते त चए मां रोटी खाईंदुमि त अमां वटि हिकिड़े ॾींहुं त मूंखे ईअं चवणो पियो भाई अमां कान्हे का हिते त ज़ोरदार तारियूं असांजे अहिड़नि सुहिणनि जे लाइ जेके अमां खे वणंदा हुया वरी उहे पहुचनि था असां बचड़नि मथां अमां जे रूप में आशीर्वाद ॾियण जे लाइ अहिड़ो असांजो मामू रमेश आहूजा साहिब सालनि खां वठी करे अॼु 35-40 साल थिया जीअं नंढपण खां ॾिसूं था हिकिड़ो ई चीफ गेस्ट अमां चवंदी निमंत्रण हिननि खे ॾिनो थी कॾहिं न चई कंहिं नेता वटि वई अभिनेता वटि वई पुछंदी हुई दीपक पवाईअ शिव मंदिर वारो दादा ठारवाणी जिन असांजो रमेश आहूजा साहिब भारती राजा साहिब डॉक्टर सुभाष सोनी साहिब जेके वणंदड़ मूर्तियूं सुहिणियूं सूरतियूं सचपच लख धन्यवाद दादा होलाराम साहिब भोले जो स्वरूप नालो ई जिन जो बोलो सेवा कहिड़ी आहे अशो वॻो कार में लहनि था त ड्राइवर तो दर खोले पियो पर ॾिसो सेवा साल थिया आहिनि 35 खां 40 साल इहो दादा होलाराम निकिरे थो मुरबाड जे रोड ते उते वञी करे अक जूं फुलियूं ड्राइवर सां गॾु पटे धतूरा छो जो शिव अपनाए छा थो पियो दुनिया जूं दुत्करण शयूं जीअं मां दुनिया जो दुत्कारियल आहियां अपनायो अथई सचपचो मां जे दर ते असां वटि हिकिड़ो विजू बीठो अथव ओम वलेशा माउ पीउ सां विढ़ंदो विठलवाड़ी पुलिस स्टेशन वारनि उन्हनि चयो भाई लड़का बहुत शैतान है चयोमांसि यार ॾे मूंखे गोद अहिड़ो वसिजी वियो 3 साल सेवा कई अमां जे दर ते अॼु 80,000 रुपया दुकान ते कमाए इहो थो करे सुबुह बि चई भाऊ मां शाम जो ईंदोमांव मुंहिंजे लाइ सेवा ॿुधायो 3 ॾींहं 3 रातियूं थियूं असांजो विजय दलवानी घर में पुछो त चवंदे खपे ई कोन पर ॾिसो हे प्यारो
छा सेवादारी सॼी राति न सुम्हियो अथव सुबुह 7:45 ताईं तो जागे हेड़ा सुहिणा मूर्तियूं उन्हनि जे लाइ ओ अख जूं फुलियूं अहिड़ियूं सेवाऊं करण असांजो दादा होलाराम शिवरात्रि हुजे चौमासे जा विर्त हुजनि उन्हनि माताउनि भेनरुनि जे उमास जी सेवा हुजे सभिनीनि में अगड़ो थी करे पाण बीहे भई हिननि खे सेवा इहा हलायो लख धन्यवाद वेझो हिते हिननि खे हलाइणी आहे सेवा साहिब हाँ 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 ओम जयार ऐसा है 12 में जिला मुझा महबूब ओ मुझा मालिक हो अल्लाह यार अच्छे रह जी शलतो सा जुदा ना थऊं तेरी हिक पल अच्छे रह जी ओ शलतो सा जुदा ना थऊं तेरी हिक पल जैसी आहे जान में ही जान जैसी आहे जान में ही जान ये दुश्मन जमानो भल अच्छे रह जी ओ शलतो सा जुदा ना थऊं तेरी हिक पल अच्छे रह जी सजन अच्छे रह जी अज सारो महाल औरी दस सारो महाल औरी दस करे जाना न को वलशल जैसी आहे जान में ही जान अचे रही होशल तो सा जुदा ना थियूं तेरी हिक पल अचे रही भाई साहब ये असांजो मास्टर चंद्र कीअं ॻाईंदो हो ध्यानु न ॾियो पंहिंजे अखियुनि खे जल तूं पंहिंजे अखियुनि खे जल तूं ये तीर न हण पल पल तूं ये तीर न हण पल पल तूं ये तीर न हण पल पल तूं आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते आ लौट के आजा मेरे मीत तुझे मेरे गीत बुलाते हैं मेरा सूना पड़ा ये संगीत मेरा सूना पड़ा ये संगीत बुलाते हैं आ
डमरू डोले मिजा महादेव भोले अरे मिजा महादेव भोले तुझो डमरू डोले महादेव बोले तुझो डमरू डोले ओ कई जय भी सेवा कई जय भी पूजा जो भाग खोले जो नसीब खोले मिजा महादेव भोले तुझो डमरू डोले महादेव डमरू डोले मिजा बोले भंडारी कैलाश धारी बोले भंडारी कैलाश धारी मिजा भोले भंडारी कैलाश धारी बोले भंडारी कैलाश धारी अरे मसमी बदन ते बल ते सवारी बल ते सवारी वो जगो सदा शिव बोले तंजो बाग खोले बोले तेजो बाग खोले जो नसीब खोले नसीब खोले नसीब खोले नसीब खोले मिजा महादेव भोले तुझो डमरू डोले मुझा महादेव बोले ओ भाई सुहिणा सुहिणा कलाकार पोयां वेठा आहिनि मजबूरी आहे टाइम जी मां बि चाहींदुमि अहिड़ा भगत जेकॾहिं अचनि कंहिं महिल असांजो हे सुरेश लाल MSCB बोर्ड वारा असां कंहिं महिल टाइम नथा ॾेई सघूं मां माफ़ी घुरंदो आहियां पर अहिड़ियूं सुहिणियूं मूर्तियूं बि थियूं अचनि पियूं त सिर्फ़ु ॿ लाइनियूं साईं ॻायो ज़रूरु असां हेॾे पंहिंजी प्रथा बि हलायूं असांजे विच में असांजा दादा प्यारा हरदास थारवाणी साहिब वेठा आहिनि लख धन्यवाद सां हार जिन खे टुवाल उनजे कार्यनि जे लाइ उहे त लाइक़ आहिनि ई आहिनि पर इहा हिननि जा संकल्प आहिनि त कुझु करणु था चाहिनि पंहिंजे समाज जे लाइ पंहिंजे शहर जे लाइ कुझु सुर्ग बणाइण था चाहिनि सचपच बाबा भोलेनाथ अमा माता रुक्मणी देवी अहिड़ी महिर कंदी जो दादा जन पंहिंजे राह ते अॻियां क़ाइमु थींदा ऐं सुहिणा कार्य कंदा धन्यवाद दादा असां बच्चनि खे दुआ कयो हा इहा बि सही ॻाल्हि आहे घटि में घटि अमा जे भाउ खे बोलो शंकर भगवान की जय माता रुक्मणी देवीअ की जय इहा असांजी सेवा न आहे असां त लाइक़ बि न हुयासीं अमर चवंदी उमा टाउन हॉल में जमनू पुरवाणी मूंखे सत्कार पिया कनि मां चयोमांसि जंहिं ॾींहुं मां सिंधी क़ौम जी इज़त आबरू जी रक्षा करे सघंदुमि उन ॾींहुं तव्हां खां क्या बात है क्या बात है जी समाजी रखाली न करे सघियुमि न न कंदा ॾाढो दुख आहे जेका राति तव्हां जोत ॿारे विया आहियो न अमां जीअं हिकु जोत ॿारे वई आहे त अॼु हज़ारे माताऊं भेनर विर्त रखनि थियूं तीअं जेका जोत तव्हां ॿारी आहे न उहा जोत अॻियां जगमगाईंदी ऐं मूं जहिड़ा दीपक हलाए घणा उन्हनि जे ॾींहंनि मां ॾींहं अॻियां वधाईंदा वेंदा बिल्कुलु साईं जी 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 साईं बिल्कुलु भाई असांजा प्यारा सुरेश लाल अचो हिकिड़ो माता जो भॼन ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सदके थिया तोता सदके थिया ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सदके थिया तोता सदके थिया ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सदके थिया तोता सदके थिया वाह वाह ताड़ियूं वॼायो सभई ताड़ियूं और माविड़ी तो पवा तू खिली थी पवी माविड़ी तो पवा तू खिली थी पीवी मालिकी तो पवा तू मिली थी पवी मालिकी तो पवा तू लिली थी पवी तुझा पेर चुमा तुझा पेर चुमा मुंहिंजी मिठड़ी अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा तोता सदके थिया मुंहिंजी मिठड़ी अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा
मोह ते रखी मुखे ढव ते रखी पाण बुख ते रखी मुखे ढुअ ते रखी पाण मुख ते रखी मुंहिंजा थोरा मन्या तुंहिंजा थोरा मन्या ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सदके थिया तोता सदके वञा मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सदके थिया तोता सदके थिया ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सदके वञा तोता सदके वञा किनारो मिलियो तुंहिंजूं बाहूं खुलियूं जो किनारो मिलियो मां तो मंजिल ॾिसां मां तो मंजिल ॾिसां मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सदके थिया तोता सदके थिया मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सदके थिया तोता सदके थिया रंग तुंहिंजा नवा रंग तुंहिंजा नवा ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सदके थिया तोता सदके थिया मुंहिंजी मिठड़ी अम्मा सदके थिया तोता ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा ओ अम्मा मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सदके थिया तोता सदके थिया मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सदके थिया तोता सदके मुंहिंजी मिठड़ी अम्मा तोता सदके थिया तोता बोल रुक्मणी माता की जय बोलो शंकर भगवान की जय कृष्ण जो के प्रीत करे दुख होए नगर ढिंडोरा पीटती के प्रीत न करियो कोई नहीं तो मजो यहाँ प्रीत वासे कीजियो जो जीवन भर बतियाए जन जन की प्रीत में तो ये जन्म अकारत जाए। एक सखी श्री कृष्ण भगवान से कह रही है, जगदीश भाई कैसी मुरलिया बजाई रे, कैसी मुरलिया बजाई रे, छलिया मन मोहना मैं तो दौड़ी दौड़ी चली आई रे मैं तो दौड़ी चली चली आई रे। कैसी मुरलिया बजाई रे, कैसी मुरलिया बजाई रे, छलिया मन मोहना मैं तो दौड़ी दौड़ी चली आई रे मैं तो दौड़ी। क्या कहती है सखी, काहे को ऐसी मुरली बजाए मेरे मन को
न आवे, काहे को ऐसी मुरली बजाई। मेरे भूल गई मैं सब काम अपना, भूल गई मैं सब काम अपना। आई हूँ घर से करके बहाना, चलिया मन मोहना। मैं तो दौड़ी दौड़ी चले आई आई रे, मैं तो दौड़ी दौड़ी चली आई। हाँ कैसी मोरलिया बजाई रे। ओ, ओ, सारी सखियां मारेगी ताने, तुम तो अपनी धुन में दीवाने। सारी सखी गाइए सब, तुम तो अपनी, मेरे घर में मेरा बलम है, मेरे घर में मेरा सजन है, लेकिन मेरा तुझ पे ही मन है। चलिया मन मोह, तो दौड़ी। ओ कैसी मुरलिया बजाई रे, चलिया मन मोहना। मैं तो दौड़ी दौड़ी चली आई रे, मैं तो दौड़ी दौड़ी चली आई रे, मैं तो दौड़ी। बोल बाल गोपाल श्री कृष्ण कन्हैया लाल की। जय। भाई साईं भाई साईं ज़ोरदार तारियूं असांजे भाउ सुरेश लाल जन जे लाइ। अमां जे हूंद खां वठी करे हलो, हलो। हर प्रोग्राम ते चौथ जी मोकिलाणी हुजे तॾहिं बि अची करे पाण अची करे हाज़िरी भरींदा आहिनि। इलेक्ट्रिकल MSCB बोर्ड में ऑफिसर, बावजूद उनजे बि ॾाढो वणंदो आहिनि कृष्ण भॻवान। तॾहिं मुंहिंजी भेण वॾी चयईं इहो ॻायो कृष्ण जो, त सचपच लख धन्यवाद। अचनि था पिया असांजे भगत साहब खे हिकिड़ी फरमाइश थी आहे असांजे जय बाबा निगदाम आश्रम मां। बोलो जय बाबा की। भाई सतगुरु जी आशीर्वाद ॾियण असांजा निगदाम आश्रम मां साईं विशनदास महाराज हमेशह हिननि जी आसीस रही आहे। भाउ धर्मपाल सुहिणा ट्रस्टी, जिते हेरा प्रेमी पंहिंजे सतगुरुनि जे लाइ कार्य करण जे लाइ अॻियां हूंदा नी, उहो दर ते और मौजूं मचंदियूं ई रहंदियूं। हाँ भाई साहब का जोर से तारी हलायो, आवाज कोने। हाँ हाँ माता रुक्मणी देवी जे तस्वीर ता सदके, माता रुक्मणी देवी जे तस्वीर ता सदके, माता रुक्मणी देवी जे तस्वीर ता सदके, आशिकन जने सरताज पहुतल पीर ता सदके, आशिकन सरताज पहुतल पीर ता सदके। माता रुक्मणी देवी जे तस्वीर ता सदके, माता रुक्मणी देवी जे तस्वीर ता सदके। मेहमान सा माता कयूं ते भाल भलायूं, मेहमान सा माता कयूं ते भाल भलायूं, कंहिंजूं बि कॾहिं कोन ॾिठियूं कामिल कजायूं, कंहिंजूं बि कॾहिं कोन ॾिठियूं कामिल कजायूं। इन मंद जे मंदर सॼे जागीर ता सदके, मंद जे मंदर सॼे जागीर ता सदके।
माता रुक्मणी देवी जे तस्वीर ता सदके माता रुक्मणी देवी जे तस्वीर ता सदके सदके असांजा भाई साहब चवंदा फकीरी आखिर कुछ त ॾींदो ॾींदो अमीरी या फकीरी आखिर थोरो रिवर्स। कुझु त ॾींदो तो अमीरी या फकीरी आखिर कुछ त ॾींदो रिवर्स 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 सोने जा थाल ॾींदो चांदीअ जी थाली ॾींदो सोने जा थाल ॾींदो चांदीअ जी थाली ॾींदो पितल जो टोप ॾींदो टामे जी केवी 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 ॾींदो ॾींदो कटोरो ॾींदो कटोरो या कटोरी आखिर कुझु त ॾींदो ॾींदो कटोरो या कटोरी आखिर कुछ न ॾींदो ॾींदो कटोरो या कटोरी आखिर कुझु त ॾींदो ॾींदो कटोरो या कटोरी आखिर कुछ त ॾींदो असांखे करणो असांखे करणो असांखे करणो गुज़ारो आखिर कुझु न ॾींदो असांखे करणो असांखे करणो असांखे करणो गुज़ारो आखिर कुछ त ॾींदो ॾींदो अमीरी या फकीरी आखिर कुझु त ॾींदो ॾींदो अमीरी या फकीरी आखिर कुछ त ॾींदो खाइण लाइ चांवर ॾींदो खंड ऐं कणक ॾींदो खाइण लाइ चांवर ॾींदो खंड ऐं कणक ॾींदो खाइण लाइ चांवर ॾींदो खंड ऐं कणक ॾींदो केतिरो कंट्रोल हुजे रोटी त पाणे ई ॾींदो अहिड़ो कंट्रोल हुजे रोटी त पाणे ई ॾींदो केतिरो कंट्रोल हुजे रोटी त पाणे ई ॾींदो एॾो कंट्रोल हुजे रोटी त पाणे ई ॾींदो ॾींदो हुजूअर या मकाई आखिर कुझु त ॾींदो ॾींदो हू जूअर या मकाई आखिर कुछ न ॾींदो ॾींदो हुजूअर या मकाई आखिर कुझु त ॾींदो ॾींदो हू जूअर या मकाई आखिर कुछ न ॾींदो असांखे करणो असांखे करणो असांखे करणो गुज़ारो आखिर कुझु त ॾींदो असांखे करणो असांखे करणो असांखे करणो गुज़ारो आखिर कुछ त ॾींदो ॾींदो अमीरी या फकीरी आखिर कुझु त ॾींदो ॾींदो अमीरी या फकीरी आखिर कुछ त ॾींदो
आखिर कुछ न ॾींदो असांखे करणो असांखे करणो असांखे करणो गुज़ारो आखिर कुछ न ॾींदो करणो आहे असांखे करणो आहे गुज़ारो आखिर कुछ न ॾींदो अमीरी या फकीरी आखिर कुछ न ॾींदो ॾींदो अमीरी या ग़रीबी आखिर कुछ न ॾींदो ॾींदो अमीरी या फकीरी आखिर कुछ न ॾींदो ॾींदो अमीरी या फ़क़ीरी आखिर कुछ न ॾींदो ये दुनिया फानी आहे दुश्मन भी जानी आहे ये दुनिया फानी आहे दुश्मन भी जानी आहे ये दुनिया फानी आहे दुश्मन जी फानी आहे जिंदगी अमीरन जिया गरीब लाइ मौत आहे अमीरन जी या गरीब लाइ मौज आहे जिंदगी अमीरन जिया गरीब लाइ मौत आहे दुनिया अमीरन जी या गरीबन लाइ मौज आहे ॾींदो हू सुखड़ा ॾींदो सुखड़ा या रोकड़ा आखिर कुछ न ॾींदो ॾींदो सुखड़ा या रोकड़ा आखिर कुछ न ॾींदो ॾींदो हू सुखड़ा या रोकड़ा ॾींदो सुखड़ा या रोकड़ा आखिर कुछ न ॾींदो असांखे करणो असांखे करणो असांखे करणो गुज़ारो आखिर कुछ न ॾींदो असांखे करणो असांखे करणो असांखे करणो गुज़ारो आखिर कुछ न ॾींदो अमीरी या फकीरी आखिर कुछ न ॾींदो ॾींदो अमीरी या फ़क़ीरी आखिर कुछ न ॾींदो ओ लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले आयो लाल ओ मल्ले वारो प्यारो लाल झूले
नित रांझे वहाँ नित नित रांझे मस्ती में डोले है दुनिया मस्ती में हम बल्ले ये देश है वीर जवानों का अलबेलों का मस्तानों का इस देश का यारो क्या कहना ये देश है दुनिया का कहना बल्ले 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 सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली तैंखे मकिया विसारिया ओ जिंद जान विसारिया ओ जिंद जान तै तवारिया ओ जिंद जान ता तवारिया ओ जे मैं निनी अमोखे पींगे में माउलोली सिंधे अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली सिंधे अबाणी बोली वाह वाह होय 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 हर कौम जी सुञाणप तिन जी ज़बान आहे हर कौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे हर कौम जी सुञाणप तिन जी ज़बान आहे हर कौम जी सुञाणप उन जी ज़बान आहे ज़िंदा तू सिंधी आही ज़िंदा तू सिंधी बोली सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली सिंधी अबाणी बोली मिठड़ी अबाणी बोली ओ लाल झूले 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 वो लाल खाए के लाल गन लाल जामेला लाल खाए के लाल गन लाल जामेला वो लाल खाए के लाल गन लाल जामेला लाल खाए के लाल गन लाल जामेला आयो लाल झूले लालो पल्ले मारो गाड़ो गाड़ो लाल झूले 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 लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले 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 लाल झूले लाल झूले लाल झूले भाई किताबनि में तव्हां अॻियां पहिरियों पहिरियों विझंदा कयो पोइ भले कहिड़ा बि विझो हिकु इहो ॿियो प्रेम प्रकाश जी ज़रूरु लिखियो मां जीवनीअ में बि सभिनी हंधि ठाहियो थिए त जिते असां त जोड़ बि जुतीअ जा न आहियूं केरु तो कीर्तन फेरियूं कढे भाड़ो असांजो किशू ऐं जगदीश जुग जुग जोड़ी क़ाइमु रहे हिननि प्यारनि जी अमाए दर ते मां चवंदुमि अचो गॾिजी हिकिड़ो अहिड़ो भॼन ॻायो भाई साहिब वाह वाह ॿुधो ॿुधो पलो पायूं था हाणे न पलो ॿुधो ॿुधो मां नंढड़ो पलो पाए करे पोइ हिनखे ॾींदुमि न न महाराज जे जनम जो ॾींहुं आहे साईं जन 15 अगस्त ते अवतार वरितो भाई जोरदार ताड़ी जोरदार ताड़ी साईं जे